अल्लाह ताला फरमायो मां तव्हां खे इन जेरा रसूल ॾिनो ता इन महबूब जी इज्जत कयो तोकीर कयो दुनिया जे शहनशाहन जे दरबारुन जा आदाब उन्हनि जे दरबारुन जा गुलाम उन्हनि जे दरबारुन जा मुतअल्लिक सेखारींदा आहिनि पर अल्लाह ताला जे महबूब जो शान निहार जो खुद खुदा पंहिंजे महबूब जे दरबार जी तअज़ीम जो ज़िक्र फरमाए रहियो आहे। ऐं सिर्फ हिन जगह ते न कुरान करीम में कई मकामन ते अल्लाह ताला नबी जी इज्जत करण जो हुक्म ॾिनो नबी जी ताज़ीम करण जो हुक्म ॾिनो। तव्हां खे ॿ टे आयतूं मां तबरुकन ॿुधायां। हिकिड़ी जगह ते अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू सुभान अल्लाह चो जोर सां या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबी वला तजहरू लहू बिलकौलि कजहरि बादिकुम लिबाद अन तहबत आमालुकुम व अंतुम ला तशउरून। ऐ ईमान वारो पंहिंजी आवाज़न के नबी जे आवाज़ खां बुलंद न कयो नबी जे आवाज़ खां मथे न मता तव्हांजा अमल चट थी वञनि तव्हां मदीने जे साईं सां ईअं बि न ॻाल्हायो जीअं तव्हीं हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहियो। जॾहिं इहा आयत लथी त मदीने शरीफ़ जे शहर में तव्हां सभिनि खे मदीने जी सिक आहे न वाह सभिनि खे आहे थोरो डबलिंग बंदि करे लाउडारा मदीने जी सिक सभिनी खे आहे न ओ मूंसां गॾिजी चइजो मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। ए महफ़िलूं आम कुंदव महफ़िलूं शान वारियूं महफ़िलूं आहिनि उन में चओ त मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। अॼु पढ़ायो ख़बर न आहे कॾहिं का घड़ी अहिड़ी अची वेंदी अथव यकीन अथव त पोइ इंशाअल्लाह सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ा तुंहिंजो हिकु मौलूद सुणा मुंहिंजे लाइ किरोड़वा हाजी गुलाम नबी ॾाढो तुंहिंजे करे खाधो अथऊं असीं बि डायरियुनि खे तव्हां हूअं लिखियो आहे शान था कयूं तॾहिं त वेही ॿुधो था न त डायरी त घणा पिया घुमनि। सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ा तुंहिंजो हिकु मौलूद सुणा मुंहिंजे लाइ किरोड़वा गंज ॿिया काॾे कबाबस तो जहिड़ो गोहर हुजे सब मिली दुआ घुरो थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। दुनिया जा जेके शहनशाह हूंदा आहिनि उन्हनि जी दरबारुनि जा आदाब उन्हनि जा नौकर उन्हनि जा ख़ादिम उन्हनि जा अदना माण्हू सेखारींदा आहिनि क़ुर्बान मदीने जे साईं जी इज्जत तां अज़मत तां अॼु इज्जत रसूल कॉन्फ्रेंस में अचण वारा पोइ आयत में रब जो लितुमिनु बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूहु
व तुवक्किरूहु व तुसब्बिहूहु बुकरतम व असीला। हाणे इन जेड़ी हिकड़ी आयत सूरे अहज़ाब में आई, या अय्युहन नबीयु इन्ना अरसलनाका शाहिदम व मुबश्शिरम व नदीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। पर हिन आयत जे शुरू में या अय्युहन नबी को ने अल्लाह ताला फरमाया इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन लितुमिनु बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूहु। उन नबी जी इज्जत कयो, उन जी तौक़ीर कयो, व तुसब्बिहूहु बुकरतम व असीला। वरी इन ज़मीर जी मर्ज खुदा जी ज़ात थींदी ऐं खुदा जी तस्बीह सुबह शाम कयो। अल्लाह ताला महबूब जी इज्जत पान सेखारींदे बी जगह ते फरमायो ला तजअलू दुआ ar-रसूल का दुआए बादिकुम। नबी जे सडण के इं न बनायो जीअं तई हिक बे के सडियो था। हबीब जी अल्लाह वट इज्जत आ। जॾहिं इहा आयत लथी न या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम, ॻाल्हि पे कयमि त मदीने शरीफ जे शहर में हज़रत अबू बकर सिद्दीक जहिड़ा जवान, सिद्दीक खे त सभई मञो था न, हाँ ॻाल्हायो सभई हथ मथे खणी चो सुभान अल्लाह। सभई सिद्दीक जा गुलाम, सभई मञण वारा। अल्लाह शीयन खां बचाए वे, अल्लाह बदमज़हबन खां बचाए वे जेके उथंदे वेहंदे रात ॾींहं, बल्कि उन्हनि पंहिंजनि किताबनि में लिखियो आहे त हर निमाज़ खां पोइ सिद्दीक ते नऊज़ बिल्लाह लानत करण फर्ज़ आ। उमर फारूक ते लानत, उस्मान ज़ुन्नूरैन ते लानत, ऐं वध में वध उन्हनि जी कावड़ आहे सय्यदा तय्यबा आयशा सिद्दीका, जेका मुस्तफ़ा जो नंगो आ। उन आयशा सिद्दीका के बि गारियूं ॾियण खां कीबाइन न। खुदा तोखे कहिड़ो भलो मसलक अहले सुन्नत ॾिनो जो तूं उन मसलक में सहाबा जी बि ख़िदमत करण वारो, गुलामी ॾियण वारो, अहल बैत जी बि गुलामी ॾियण वारो। जॾहिं इहा आयत मदीने शरीफ जे शहर में लथी, हज़रत अबू बकर सिद्दीक, हज़रत उमर फारूक सरकार सां एतिरो आस्ते ॻाल्हाईंदा जो वरी पुछणो पवंदो त अलाए छा था चवनि, छो त उन्हनि खे ख़बर आ त मदीने जे साईं जी दरबार जी ताज़ीम इज्जत, उन जे इज्जत जो करण जो हुक्म खुद अल्लाह जी ज़ात बाबरकात पान अता फरमायो आ। मुझे महबूब जा दीवानो इन इज्जत रसूल ते जन जन बि हमला कया। अल्लाह जी हबीब जी शरीयत में चाहे फ़िक़े हनफी हुजे, चाहे फ़िक़े मालिकी हुजे, चाहे फ़िक़े शाफ़िई हुजे, चाहे फ़िक़े हम्बली हुजे, चइनी मसलकन में अइम्मा अरबा जी मुत्तफ़क़ फ़तवा वा त मदीने जे साईं जे गुस्ताख जी सज़ा ॿी का काने का, गुस्ताख रसूल जी सज़ा आहे त मौत जी सज़ा आहे। अबू बकर सिद्दीक जे दौर में मुजाहिद बिन उमैया हिकिड़ो शख्स हो। एरे तवज्जो कजो, उनके हज़रत अबू बकर सिद्दीक के सल्तनत इस्लामिया जे इलाइक़े जो काज़ी कयो। उन वट फैसलो आयो त ॿिन ॻाइणनि, तवज्जो कजो, घणनि ॻाइणनि खे मुस्लमान बि घणो पसंदि कंदा आहिनि, उन्हनि ते पैसा घुरींदा आहिनि। ॿिन ॻाइणनि, उन्हनि मां हिकिड़ी ॻाइणीअ मदीने जे साईं जी गुस्ताखी कई आ।
सरकार जी इज्जत ते उन हमलो कयो आ ऐं ॿी ॻाइणी मुसलमानन जी हजव कई आ हजव माना उन्हनि मुसलमानन ते तनकीद कई अथसि हाणे मुजाहिद बिन उमैया वटि फैसलो आयो उन फतवा ॾिनी ॿिन्ही ॻाइड़नि जा ॿई हथ कटियो ॾंद भञून जे वात सां गुस्ताखी कयूं उन वात में ॾंद हुजनि न जॾहिं इहा फतवा सिद्दीक अकबर वटि आई पाण मुजाहिद बिन उमैया खे ख़त लिखियूं ओ मुजाहिद बिन उमैया तुझे फैसले सां मां सिद्दीक अकबर मुत्तफ़िक़ न आहियां छो त हिकड़ी ॻाइणी सरकार जी गुस्ताखी कई आ ऐं इस्लामी शरीयत में गुस्ताखे रसूल जी सज़ा मौत ॾंद भञण न हथ कटण न ऐं जंहिं मुसलमाननि जी हजव कई आ उन जी सज़ा मौत नाहे छो त जीअं उम्मत ऐं नबीअ जे गुस्ताखन जे विच में फर्क करण लाइ अल्लाह ताला जे हबीब करीम जे दीन जे आलमन उन्हनि आलमन में डहरकी जा आलमन घोटकी जान शाहपुर जहानिया जान अबू बकर सिद्दीक जहिड़ा आलम उमर फारूक जहिड़ा आलम उस्मान गनी जहिड़ा आलम हैदर अली मुर्तजा जहिड़ा आलम उन्हनि जी फतवा त जे नबीअ जी इज्जत ते हमलो कयो उन जी सज़ा ॾंद भञण न हथ कटण न गुस्ताखे रसूल जी भी सज़ा कने गुस्ताखे रसूल जी सज़ा है त मौत जी सज़ा है तव्हां छा था चओ हथ त खणी ॿुधायो न ओ बरचूंडी शरीफ जे भर में वेठा हो मुजाहिदन जे भर में हथ खणी चओ गुस्ताखे रसूल जी सज़ा चाहे सिद्दीक अकबर चयो ओ मुजाहिद बिन उमैया तुंहिंजो फैसलो मूंखे मंज़ूर कोन्हे फैसलो इहो आहे त इन इज्जत रसूल ते हमलो कयो आहे गुस्ताखे रसूल जी सज़ा ॾंद भञण न मौत जी सज़ा वा छो त करूं तेरे नाम पे जां फिदा न बस एक जां दो जहां फिदा पढ़ायो तबीयत मुझी काफ़ी ॾींहंनि खां सही कोन्हे माना जो हाफ़िज़ जावेद जो जलसो आहे भला पहुचांस वञी वरी न वेंदा वरी माण्हू चवंदा अलाए मौलीअ खे ॿिए हंधि जलसो मिलियो भॼी वियो अलाए छा करूं तेरे नाम पे जां फिदा न बस एक जां तू जहां फिदा कर जी जहां से ना भरा करूं क्या करोड़ों जहां नहीं बड़े वाह इमाम अहमद रज़ा वाह वाह सही नालो छा आहे हाफ़िज़ गुलाम रसूल मदीने शरीफ जॾहिं इमाम अहमद रज़ा वियो उते ॾियारी पाक जे साम्हूं मुवाजा शरीफ जे साम्हूं बीठो ऐं हिकड़ी दरख़्वास्त कई साईं हिननि अखियुनि सां मूंखे दीदार करा है निंड में न माण्हू त निंड में दीदार ला सकन तुझी झलक ॾिसी हैरान थिया सुल्तान हज़ारे मान रुगो चओ ॾाढा चओ अल्लाह ख़ुश करे वे तुझी झलक ॾिसी हैरान थिया सुल्तान हज़ारे मान रुगो घणनि खे दीदार थियो त साईं जे चेहरे मुबारक ते चादर
ढकियल जेके सॼी ज़िंदगी रोअन ई वरी जे दीदार थे मुंह ढकियल हुजे ॾिसी चादर मुंह ते चहरो ढकियल मस्तान हज़ारे माण्हू आहे मोतिन वा गुरबोल तुझो दिलियूं मोहींदड़ आकुल तुझो हे डर की ओबाड़े वारा चो तरफ बुधन जो बोल तुझो साईं दीवान हज़ारे मान रुगो उबेदुल्ला डाहे रियनात चई मफतून जे न जतेलात चई गुजरी व्या के सौगात चई नात खान हज़ारे मान रुगो ॿुधो इमाम अहमद रज़ा वियो मदीने उते मदीने में वञी चई साईं निंड में न हिनन ज़ाहिरी अखियुनि सां दीदार करा वाह ऐं मदीनो जन्नत थव तव्हां चओ अलाए न चओ पर मां चवां थो मदीनो जन्नत आहे पर जन्नत मां छा चई चो सघां इश्क में कॾहिं कॾहिं अहिड़ा लफ़्ज़ निकिरी था वञनि सोचूं था हुदूद शरअ खां ॿाहिरि न वञूं मदीनो जन्नत आहे मदीनो मुंहिंजे वाल साहब जुद वियसि मदीने उते हिकिड़ो ॿियो हाजी साहब मूंसां गॾु उन चयो साईं सियारो लॻो पियो आहे भला जे अंडा बंडा मिली वञनि त किथां खाऊं फज्र जो टाइम हो बाजू हाजी साहब ने फज्र जे टाइम ते दुकान बंदि लॻाए पिया अंडा किथां तो आणे ॾियां थोड़ी देर गुजरी एकड़ो हमरा परे खां अचे पियो या शेख किफ 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 शेख बी 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 ए बहाना त वठ मां पोइते निहारियो त काशे न हुई पोइ मां समझी वियुसि त साईं करीमन जे दरबार में जॾहिं आशिक दरख़्वास्त कंदा आहिनि उन्हनि ते महिरबानी थींदी आहे इमाम अहमद रिज़ा ख़ान चयो साईं दीदार सलाह शरीफ जे विर्द के जारी रखें एकड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं दीदार न थियुसि डर की ओबाड़े वारो अखियुनि में लुड़काणे उर्दू में प्यार वारो शेर थो ठाहे ऐं चए थो त वो सुए लालाज़ार फिरते हैं बोले साहब तू इतने पे रोई साईं ब्या मन जन्नतू वो सुए लालाज़ार फिरते हैं तेरे दिन बहार फिरते हैं वो सुए लालाज़ार फिरते हैं तेरे बिन बहार फिरते हैं वो सुए लालाज़ार फिरते हैं तेरे बिन बहार फिरते हैं वो सुए लालाज़ार फिर तेरे दर से जो यार फिरते हैं ओए बिस्तरा कुलम ते पिया कयो घुमन मुच्छूं कूड़ियो मैदान कयो तबलीग 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 अरे तबलीग ये कभी आ जा तबलीग कई जी रोजे धणी तबलीग कई ये करना जी साईं जुनेद वक्त से हाफिज मोहम्मद सिद्दीक तबलीग कई न ये कर तबलीग दर दर ते रुले तो छो त तेरे दर से जो यार फिरते हैं दर बदर यूं खुबार फिरते हैं अरे इश्क में दीदार कौन हो अरे वरी विंदुस हिंदुस्तान वरी नसीब थे अलाए न
चेतो कौन पूछेगा तेरी बात रिजा, तुझसे कुत्ते हजार फिरते हैं। तो जेड़ा कई कुत्ता पे घुमन ये जो लफ्ज कजी है पर्दा हटा साईं सम विचार साईं फरमायो छा खपई या तवाज़ु वारन जी दरबारा, हेठ ही वारन जी दरबारा, वडाई वारन जी न इज्जत रसूल के निगाह में रखे वींदे ये मेहरबानियूं थींदी जॾहिं पर्दा हटस करीम सां बीठान। पान फरमायो मौलाना अहमद रिज़ा छा थो खपई, अर्ज़ कई मुंहिंजा महबूब तूं खपी, तुंहिंजो दीदार खपे, तुंहिंजा जलवा खपन, तुंहिंजे चेहरे जी झलक खपे। बेटा फरमाया ॾिठी जन है कार सूरत साहर जाम जी, पो सुख थी सुत्यूं की नकी, परेशान बतार खिड़ियूं गड़नादार आहे पयूं कुनन में। शेख अहमद रिफाई जॾहिं मदीने वियो, हाणे त मदीने में अल्लाह पनाह ॾे असांजा मुसलमान वञनि था, अदब उहो न रहियो। मोबाइल निकती आहे बस मोबाइल ते फोटो हरम शरीफ जे अंदर ऐं के वरी अहिड़ा ज़ालिम अंदर म्यूजिक पियो वॼे हरम में। अगे ओए दरबारूं अथव इज्जत रसूल जी महफ़िल, इहा इज्जत रसूल आहे न जो नबी जी इज्जत कजे, नबी करीम जे साम्हूं शरई हुदूद जो ख्याल कजे, वो भी कजे पर हुजूर जी मौजूदगी में। जॾहिं शेख अहमद रिफाई वियो सुमरन जे जलसे में अचण वारो त इहो जेको बाबु सलाम खां दरवाज़ो अंदर थो वञे न, इते लेटी पियो कल्प जो ज़मीन ते रखियईं, भली माण्हू मूंखे लतूं ॾियनि, भली मूं ते चढ़नि, भली मूंखे लताड़ीनि, मूंखे महबूब जी दीदार जी दौलत खपे। उन तवाज़ु इनकिसारी जे करे जॾहिं माण्हू लतूं ॾेई बस कयो अंदर मुवाजा शरीफ जे साम्हूं, सरकार जे इन मुवाजा जे साम्हूं भी करे अर्ज़ कई हबीब अगे बगदाद मां पंहिंजो रूह मोकिलींदोस, तुंहिंजो दीदार कंदो हो। अॼु दिल थी चए हथ मुबारक बाहर कढ त हथ के चुमा, पंहिंजनि त पंहिंजनि लिखो पर अशरफ अली थानवी थो चवे हज़ारे माण्हू जॾहिं अहमद रफ़ाई या दरख़्वास्त कई हबीब हथ मुबारक बाहर कढ त चुमास। ऊंदा ही मस्जिद में जॾहिं मदीने जे साईं जो हथ ॾियारी मां ॿाहिरि निकितो, पहिरियां हरम में ऊंद हुई पर सरकार जे हथ निकरण सां पूरे हरम में नूर ही नूर जी लाट लगी पई आ। तक्कर में वठी भगो, तक्कर में भजी गोडा ही पंहिंजा रखी ऐं हथ खे चुमियूं ॾिनई। तंहिंजो मतिलबु आहे त जन रसूलुल्लाह जी इज़त कई आहे, खुदा जो महबूब उन्हनि जी इज़त फरमाईंदो आहे। सलाह शरीफ पढ़ो त मां तव्हांखे इज़्ज़त रसूल जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां। सल्लल्लाहु अलैहि या अज मदीने शरीफ जो तस्वर करे पढ़ तोते भी करम थे माशाअल्लाह। हेडी जमात आ साईं के पंहिंजा उम्मती प्यारा हन सब पढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सिद्दीक अकबर जे दौर में यह फतवा हुई
ता गुस्ताखे रसूल जी सजा मौता। अमीर उमर जो ज़मानो बहरीन जे मुल्क जे अंदर जरे बहरीन फतेह थिया उन मुल्क में मुसलमान जा नंढा नंढा ॿार हाकी रांदि पिया खेॾीन। हाकी खेॾी रही बाल खे उछल ॾिनमि नंढा ॿार उछल जो ॾिनमि हिकिड़े ईसाई पादरी खे वञी बाल लॻो बाल जो लॻुसि वरी ॾिठे त ॿियो मुसलमाननि जे ॿारनि जो अॻे छिड़ ताज़ी फतेह थियल छा कई बाल खे वठी पंहिंजे गोॾे हेठां रखी छॾी। नंढड़ा आया चाचा बाल ले ओने बाल हलो चाचा बाल ले ओने बाल ले ओने बाल हुन चयो चाचा भला जे ईअं बाल नथो ॾी तोखे मदीने जे साईं जो वास्तो थई। असांजो साईं करीमन जो वास्तो जॾहिं आशिकनि खे मिलियो त जानियूं घोरियूं। मौलाना गुलाम रसूल चयो तुझे शान मथा कुर्बान नबी तुझे शान मथा पढ़ायो कुर्बान नबी साईं मां घोरिया बचा जिंद जान नबी साईं तुझे शान मथा। वाह वाह महफिलुनि में वञो था तकरीरूं ॿुधो था आलमनि जूं ख़तीबनि जूं इन तकरीरुनि में अवाम जी ज़ोक़ जे लाइ कॾहिं कॾहिं ख़ुतबा अशार पढ़ंदा आहिनि त जी ज़ोक़ बि आहे ऐं अदबी जेके माण्हू हूंदा आहिनि उहे शेर सां चाहे अरब में हुजनि चाहे अजम में हुजनि उहे शेर सां ज़ोक़ रखंदा आहिनि। पर हिकिड़ा शाइर अहिड़ा आहिनि जन जा शेर ताईं पढ़ंदो त शेर त शेर आहे पर हिकिड़ो दफ़ो ॿियो दफ़ो टियों दफ़ो तव्हां चवंदो त यार हाणे मटाए पढ़े ॿियो ॿुधाए। पर के वरी अहिड़ा आशिक रसूल जन जा शेर सरकार जे दरबार में मक़बूल जीअं मौलाना गुलाम रसूल जतोई पहुचे पियो महबूब खुदा जो आई अजब तो सा खास खुदा जो आहे कुर्ब लौला कलमा सोहे तोखे लक़ब तो लाए जुड़िया ही जहान नबी तुझे शान मथा। उन नंढड़नि चयो चाचा भला जी ईअं नथो ॾी तोखे मदीने जे साईं जो वास्तो अथई उन जे सदके में ॾे सरकार जो नालो ॿुधई अगई उन जे पारे में तेजी हुई पर मदीने जे साईं जो नालो ॿुधई वधीक चिड़ करे तुझे मुझे नबी जे बारे में गलत लफ्ज इस्तेमाल कई इज्जत रसूल ते हमलो करण जी कोशिश कई हुया त नढड़ा पर नढड़ा दिलेर हा शेर हा मर्द मुजाहिद हा उन्हनि नढड़नि मां देर न कयूं हाकी खणी उन ईसाई पादरी के अचे कुटण शुरू कयो कुटे 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 उनके मारे छड़ियो गवर्नर वट आई हजरत अमीर उमर जो ज़मानो अमीर उमर का फतवा थे वतो साईं ईसाई पादरी सरकार जे इज्जत ते हमलो कयो हाने उनके छा कयो उन जे उन नढड़न जन ईसाई के मारियो मौत जी सजा दिजे अमीर उमर चयो त सही कयो थर इन्हनि खे मौत जी सजा न ॾियो मदीने मोकिलियो त मां पाण फैसलो कंदुमि ओहे नढड़ा मदीने आया त अमीर उमर पाण ॿाहिरि निकिरी उन मुजाहिदनि जे इस्तक़बाल जे लाइ वियो आहे। नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत अजमत मुस्तफा
शाने मुस्तफा चाहो गुस्ताख रसूल जी सजा चाहे हथ खड़ी चाहो मौता ऐ ॾियणू कोर्ट के या पर करे करे आशिक गाजी मुमताज कादरी जेड़ा ईंदान चाहो सुभान अल्लाह जोर सां त चओ सुभान अल्लाह जे गवर्नर सलमान के ऐं बर्स्ट सरकार जे बारे में बुरा लफ्ज कजी आशिक किथां मिलण एकड़े उर्दू बारे जो जुल्फ देखी है के नजरों ने घटा देखी है अञा त मां मचो ई कोना त हींअर डरा लगा पिया हो जुल्फ देखी है के नजरों ने घटा देखी है लुट गया जिसने मोहम्मद की अदा दे अपने चेहरे को छुपाना ना मेरे आका असां जेड़ा कमीना जन दीदार थे तो ये चवन अपने चेहरे को छुपाना नाना मेरे आका बाद मुद्दत के मरीजों ने शिफा देखी है साहबा इज्जत नबी जी पान कई ऐं जन इज्जत ते हमला कया उन्हनि खे सहाबा सज़ाऊं ॾिनियूं अमीर उमर जे फेल मां साबित थियो त मदीने जे मीर जे गुस्ताख जी सज़ा मौत गाज़ी इल्मुद्दीन जेड़ा ज्वार जॾहिं हिंदू हिकिड़े किताब लिखियो नऊज़ बिल्लाह उन किताब जो नालो मां नथो खणी सघां गाज़ी इल्मुद्दीन खे अंग्रेज़नि जे ज़माने में मौत जी सज़ा ॾियारी वई सैयद दीदार अली अलवरी मुहद्दिस जेको इमाम अहमद रज़ा जो खलीफो बिया शागिर्द बिया उनखे जनाज़े जे लाइ वठी आया जनाज़ो हली पढ़ सैयद दीदार अली उन गाज़ी इल्मुद्दीन जे जनाज़े में लखे माण्हुनि जो मजमू हो छा कई जीअं आयो पहिरियां जनाज़े में कफन मां पेर ॿाहिरि कढी गाज़ी इल्मुद्दीन जे पेरनि खे चुमण शुरू कई चुमियूं पियो ॾे वरी ॿी चुमी वरी टी चुमी वरी चौथी चुमी जो सही सैयद ओ सैयद बि आहे पाण फरमायो बाबा मां वाकई सैयद आहियां अॻे दर्स ॾिनमि सबक ॾिनमि हदीस पढ़ायमि सर्फ पढ़ायमि कई उलूम फनून पढ़ायमि कॾहिं मूंखे ज़ियारत न थी जॾहिं खां इन मुजाहिद जो पासो कयो अथमि हर रोज मूंखे मदीने जे साईं जा जलवा दीदार मिलंदा आहिनि इज्जत रसूल ते जेको पंहिंजी जान ॾींदो उन ते त महिरबानी थींदी अबा सूमरन ते महिरबानी थींदी या कान थींदी जेके इज्जत रसूल जो जलसो था रखनि हथ त मथे खणी ॿुधायो जेके इज्जत रसूल ला विढ़नि ऐं उन्हनि जी वकालत करण वारनि खे हर रोज मुस्तफा जो दीदार थिए उन्हनि मुजाहिदनि ते केॾी न महिरबानी हूंदी उतां बि चइजो मदीने वारा हबीब प्यारा पढ़ायो पढ़ायो अॼु इंशाअल्लाह ताला हाफ़िज़ जावेद अहमद खे जवां कना त बंदि करे छॾे हेॾो बि बंदि ॿ टे कलाक कढूं मदीने वारा हबीब प्यारा चओ मदीने वारा हबीब पिया निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा हक मदीने वारा हबीब पिया खुल्क़ अजीम तुझो
अखलाक आलिया तुझे दरत साइल सुन वरियो कोन खालिया झोली जले त वञो ते करे वंजा झोली जल जा ए मां फकीर जो रस थई खुल्किन अजीम तुझो अखलाक आलिया तुझे दरत साइल सुन वरियो कोन खाली सही शफाअत तुझिया ही सखावत तुझिया निगाहे करम रख जा हथकड़ी जो भलारा भरम रख जा मदीने वारा हबीब प्यारा गैरत मुसलमान में जरूरी आ या मां गलत आया हथ तकड़ी बुधायो मां गलत न आया हां अमीर उमर सजा ॾियारी छो ॾियारी अबू बकर सिद्दीक सजा छो ॾियारी ऐं अमीर उमर उन्हनि मुजाहिदनि जो साथ छो ॾिनो गाज़ी मुमताज कादरी के चवन पिया आखिरी टाइम ते बे तू बसाणे छॾ जिद खत्म कर लिखी दे माफी नम के न कोन लिखंदुसि कौन लिखंदुस ज़ाल थी नौजवान कि न पुट थई न पी थई न मदीने जे साईं जी हदीस ॿुधंदा हो वल्लज़ी नफ्स मुहम्मदिन बियदिही ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरकार चयो मूंखे कसम उन रब जो जंहिंजे यदे कुदरत में मुंहिंजी जान आ केर बि तेसी ते तहां में मोमिन कोन थींदो भली नमाज़ूं पढ़े भली ज़कातूं ॾे भली हज करे भली खैरातूं करे भली नेकियूं करे पर जैसी ताईं मां मदीने जे साईं सां पी मां औलाद सभिनी माण्हुनि खां वधीक मोहब्बत न करे तेसी ताईं ईमान जो सर्टिफिकेट न मिलंदुसि गाज़ीअ खे चयूं इज्जत रसूल थी करे गाज़ी मुमताज उन कुत्ते के जन्म रसीद कयो गाज़ी मुमताज के प्या चवन ओ गाज़ी माफी वठ के तो यार चरिया थिया हो छा कीअं माफी वठां अगे मुखे नातूं पढ़ियुम अगे उमरा कयुम अगे सलातूं पढ़ियुम कॾहिं मुखे मदीने जी साईं जो दीदार न थियो जॾहिं खां इन कुत्ते खे मारियो थम हर रोज मुखे मोहम्मद जा जलवाई दीदार ॾिसण में ईंदा आहिनि ताजदार ख़त्म नबूवत हथकड़ी जो ताजदार ख़त्म नबूवत जिंदाबाद साईं जी इज्जत ते हमले करण वारनि जी सज़ा चाहे मौत ॾाढियां चओ मौत ऐं नबी जी इज्जत मां इहा बि हुज़ूर जी इज्जत आ जो माण्हू हुज़ूर जी मिशन खे अॻिते हलाए